थी वियो खिल खिल जोधा पुट जड़िया थी न ओ इयो ॾिसां भला केतिरो धक लॻो आहे अयो को पुछड़ो को धकड़ो लॻो आहे छुटी वेंदो ॿियो अरे अरे तू थी चवा तो मथो बा धकन दुश्मन हां दुश्मन दे अरे छोरा तार वो अचो त घर में दुश्मन थो पालिया नाग घर में बिहारी वठो आया मां अबो बनाओ ठीक घर लाऊं न बा घर लासे त बाबा मारी न जड़े होंदा थी ना पोर लगा दे त बोल तली पत्थरन जे वाड़ में हली वही दारू हां यार ठीक है हल त हलो यो वरी केड़ी उथवे लाजणी थई शफन ई रमो अञा घर कोन आया आहिनि ए हुंदा ने रोल पलटी दा गड में वरी छा एडी रात अची थी आहे हींअर साणनि गॾु केरु हूंदो हर को पंहिंजे घर में वेठो हूंदो बचड़ा वीचारा बुख ते हूंदा सुबुह खां वठी मुंहिंजे बचड़नि वीचारनि मानी जो टुकर बि न खाधो आहे भले त ख़बर पवे ने ए तोखे त औलाद जो को उल्को ई नाहे बचड़ा वीचारा अलाए किथे नागुन बलान में पिया हूंदा सुभाणे वरी कुछ थी पए त पाणी मुठियासीं न चओ हाणे वञा नथो वञा थो वञी ॾिसी थो अचां हिननि चंडनि खे मां त हिन काड़ में फासी वियो आहियां और भी ये रहा दो बकरे की वाड़ में लिखा बैठा है हेलो माणू थी माणू बारन जा कन अणी गाड़ा करे छड़िया आहिनि हलो मां बि हर वरी अड़ी हरकत कई थव त मुंडी उमर उते जबल ते फिटी कंदो माण्हू जबल ते फिटो कई तो आइन भी निंदण का तोबा तोबा नाथे पना दे ये जो मौला बख्श कचहरी में कोने को ए मौला बख्श मथो पड़ायो घर में बैठो थी इहो वरी कीअं रांद कंदे संदसी ॿारनि जो पिथर वञी मथे ते लॻसि हमरा मथो लोग इहा ॻाल्हि मौला बख्श मुंहं ते न कजई हमरा कावड़जी पवंदी आहे दादा मूंखे खोटीअ कयो आहे ॿुधाइजो साज़ अदा हाणे कचहरी जी घणी हाणे कम जी ॻाल्हि ॿुधो कम मुंहिंजो कोन्हे मास्तर जो आहे मास्तर हाणे तूं पाण ॿुधाई भाइरो अवां खे त ख़बर आहे त सरकार मूंखे अवां जे ॻोठ में कहिड़े कम सां मोकिलियो आहे आऊं अवां जा ॿार पढ़ाइण आयो आहियां तंहिं करे पंहिंजा पंहिंजा ॿार स्कूल में मोकिलियो अवां जी महिरबानी थींदी स्कूल में मास्तर जी स्कूल आहे किथे बाबा मूं मास्तर खे मोकल ॾिनी आहे जेकॾहिं ॿार पढ़नि था त पोइ भले हिते स्कूल खोले हाणे बसि वियो इहो बहानो बि ख़तमु थियो त ॻोठ में स्कूल कोन्हे को पहली असांजा ॿार पढ़ी कहिड़ा त वञी कलेक्टर थींदा पर भाऊ इल्म हासिल करण में को ऐब त कोन्हे इहा त पाण सुठी ॻाल्हि आहे बेली मास्तर ॿार पढ़ंदा त खरी पवंदा ए पोइ न को कम जा न को कार जा पोइ न को माल चारींदा न को कंहिं कम मां हथ वञाईंदा बेली मास्तर असांखे अहिड़ो पढ़ाइण ई कोन खपे बा मास्तर तोखे अहिड़ो शौक़ु आहे त कई ॿई हथ पढ़ाए मास्तर ॿारनि जे मालिकनि जूं ख़बरूं ॿुधाई हाणे पाण हलूं था
बाबा तूं बि चादर ताणे सुम्ही कर निंड अबा हुननि जा पंहिंजा ॿार आहिनि पढ़ाइनि न पढ़ाइनि संदन मर्ज़ी पाण त हलूं था चङो भला हाणे अला भई Thank you.